साइंस क्लास 7 बाब 9 सबक 5 हिस्सो ॿियो मुकम्मल अंदरी मोट जा इस्तेमाल यूज़िस ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। आउं आहियां साइंस जो उस्ताद नजजुल चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजा जेके लेक्चर जा मौज़ू आहिनि रुञ, मिराज ऐं मच्छी खे नज़र ईंदड़ अक्स, फिश आई व्यू। नंबर 3 आहे रुञ या मिराज। टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पार्ट पहिरें में असां पढ़ियो हुयोसीं दूरबीन ऐं ॿियो पढ़ियो हुयोसीं पेरिस्कोप। उन खां बाद नंबर 3 टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जो इस्तेमालु आहे रुञ या मिराज। रुञ रोशनी जी मोड़ ऐं मुकमल अंदरूनी मोट जो हिकु अहिड़ो मंज़र आहे जंहिंमें माण्हू खे परे वारा अक्स वेझो नज़र ईंदा आहिनि। मिसाल जे तौर ते असांखे कॾहिं कॾहिं रेगिस्तान में परे पाणी नज़र ईंदो आहे, पर जीअं जीअं असां उन जे वेझो वेंदा आहियूं तीअं तीअं उहो पाणी बि परे थींदो वेंदो आहे। हक़ीक़त में उते पाणी हूंदो कोन्हे को, इन खे ई रुञ चइबो आहे। ऐं इहो जेको पाणीअ जहिड़ो असांखे अक्स नज़र ईंदो आहे इहो हक़ीक़त में आसमान जो अक्स हूंदो आहे। सो इहो रुञ जेका आहे उहा रोशनीअ जी मोड़ ऐं मुकमल अंदरूनी मोट जो मंज़र आहे, जंहिंजे करे छा थींदो आहे, परे वारा अक्स वेझो नज़र ईंदा आहिनि। आसमान जो अक्स जेको आहे उहो असांखे इन बयाबान में पाणी जी सूरत में नज़र ईंदो आहे। आसमान तमामु घणो परे आहे, इहो पाणीअ जी सूरत में असांखे वेझो अक्स उन जो नज़र ईंदो आहे, इन खे रुञ चइबो आहे। या मिसाल जे तौर ते रोडनि ते तव्हांखे गरम ॾींहंनि में परे खां तव्हांखे पाणी नज़र ईंदो आहे, पर जीअं जीअं तव्हां उन जे वेझो वेंदा तीअं तीअं उहो पाणी अञा परे हलंदो वेंदो आहे। हक़ीक़त में इहो पिणु ईअं ई मिराज जो हिकिड़ो मंज़र आहे। पाणी कोन हूंदो आहे पर आसमान जो अक्स हूंदो आहे जेको असांखे रोशनीअ जी मोड़ ऐं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे करे नज़र ईंदो आहे। रुञ लाइ उसूल ई आहिनि। नंबर पहिरियों, रोशनी घाटे ज़रिए खां छिड्रे ज़रिए में दाख़िल थिए, ऐं नंबर ॿियों, रोशनी हिकु हंधि अची करे मुकमल अंदरूनी मोट करे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन थिए। यानी नंबर पहिरियों हिकु त रोशनी जॾहिं घाटे ज़रिए खां छिड्रे ज़रिए में ईंदी त मोड़ थींदी, रिफ्रैक्शन ऑफ लाइट थींदो, ऐं वरी जेॾी महिल जो हिकु हंधि अची करे मुकमल अंदरूनी मोट कंदी त इहो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे। त यानी रिफ्रैक्शन ऐं रिफ्लेक्शन जे करे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे करे रुञ जो मंज़र असांखे नज़र ईंदो आहे। मिसाल जे तौर ते ही हिकिड़ो बयाबान रेगिस्तान आहे। उते ॾींहं जी मौजूदगी में जेॾी महिल जो सिज जा किरण उन वारीअ खे तमामु घणो तपाईंदा आहिनि। वारी जॾहिं तमामु घणो तपंदी आहे त वारी जे भरिसां वारी जेका हवा हूंदी आहे उहा तमामु घणी गर्म हूंदी आहे। उन खां जेको मथियों लेयर हूंदो आहे हवा जो, जेको तह हूंदो आहे, उहो उन खां थोरो थधो हूंदो आहे। ऐं अञा असां जीअं मथे हलंदा वेंदासीं त हवा जो तह जेको आहे उहो थधो थींदो वेंदो। हाणे जेका हवा थधी आहे उनजी ऑप्टिकल डेंसिटी जेका आहे उहा घणी हूंदी आहे, यानी उहा हवा मथे जीअं वेंदासीं त घाटी थींदी वेंदी। तंहिंजे करे रोशनी जो घाटो तह यानी हवा जो घाटो तह उहो मथां मथां हूंदो आहे, ऐं पोइ जीअं जीअं हेठि ईंदासीं त छिड्रो तह थींदो वेंदो। त नंबर पहिरियों उसूल ईअं कमु कंदो आहे। हेठि जेका आहे गरम हवा आहे ऐं मथे जेको आहे उहा थधी हवा आहे। त हितां खां जेॾी महिल जो रोशनी हेठि सफ़र कंदी ईंदी त घाटे तह खां ही मथियों थधा तह जेके आहिनि उहे घाटा तह आहिनि। इन्हनि घाटनि तहनि खां रोशनी हेठि सफ़र कंदी ईंदी त इहो छा थो थिए, हिते थींदो आहे रिफ्रैक्शन। हितां रोशनी जो किरणो आयो, इन पहिरें थधे लेयर में अची करे पहुतो त हाणे इन लेयर खां हेठियों हे गरम आहे। तंहिंजे करे छा थींदो त हाणे हिते रिफ्रैक्शन थींदो। घाटे खां जेॾी महिल जो छिड्रे तह में या छिड्रे मीडियम में रोशनी ईंदी त उहा मुड़ी वेंदी, नॉर्मल खां उहा परते मुड़ी वई आहे। वरी जीअं ई हिन तह ते अची करे पहुचंदी त हेठियों तह अञा वधीक गरम आहे, तंहिंजे करे रोशनीअ जो किरणो हिते पहुतो त हाणे वरी नॉर्मल खां इहो रोशनीअ जो जेको किरणो आहे उहो अञा परे हटी वेंदो। जीअं जीअं हेठि हलंदा ईंदासीं त उमूद खां इहो किरणो जेको आहे रिफ्रैक्टेड रे उहो परे हलंदो वेंदो, छो त तव्हां घाटे खां छिड्रे जे तरफ़ हलो था पिया। नंबर ॿियों जेको उसूल आहे उहा रोशनी हिकु हंधि अची करे मुकमल अंदरूनी मोट करे थी, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। हिते जेॾी महिल जो असां अची करे पहुतासीं त हाणे इहो साॻियो ई हिकिड़ो ई आख़िरी जेको तह आहे उहो गरम हवा जो तह आहे। हिते जेॾी महिल जो इहो किरणो अची करे पहुतो त हाणे
इहो किरणो क्रिटिकल एंगल खां वधीक कुंड ते हिते अची करे पहुतो आहे त हाणे इहो हेठि कोन वेंदो। क्रिटिकल एंगल खां जॾहिं बि किरणो मथे वारी कुंड ठाहींदो आहे, क्रिटिकल एंगल खां वॾी कुंड ते ईंदो आहे इंसिडेंट रे, त उनजो रिफ्रैक्टेड जेको रे आहे उहो रिफ्रैक्टेड न थींदो पर रिफ्लैक्टेड रे थी वेंदो, वापसि साॻे ई मीडियम में मोट खाईंदो। हिन ई लेयर में इहो किरणो आयो आहे ऐं इन ई लेयर में इहो किरणो मोट थो खाए, त इहो थी वियो रिफ्लेक्शन। जेका हीअ कुंड हूंदी ओतिरी हीअ कुंड हूंदी, इहो रिफ्लेक्शन जो कानून आहे। हिन खे असां चऊं था टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। इन्हनि ॿिनि उसूलनि ते रुञ जेका आहे उनजो मंज़र असांखे ॾिसण जे लाइ मिलंदो आहे। मिसाल जे तौर ते अवी हिकिड़े बयाबान में बीठा आहियो, तव्हां खां परे थोरे मुफ़ासिले ते हिकिड़ो वणु आहे, सिज जो किरणो उन वण खे वञी करे लॻो। हाणे हितां इहो मोट खाधल किरणो आहे जेको अची करे हिन लेयर ते पहिरीं ते पहुतो। इहो घाटो तह आहे, घाटे तह खां चिटे तह ॾे वियो त इहो रिफ्रैक्टेड रे हीअं वञणु घुरिजे हा, पर इहो जीअं त रिफ्रैक्टेड थी वियो, तह चेंज थियो आहे, त हाणे इहो नॉर्मल खां थोरो परे हटी वियो आहे। ईअं ई वरी हिन तह खां हेठिएं तह में दाख़िल थींदो त हेठियों तह अञा वधीक गरम आहे, त इहो जेको रिफ्रैक्टेड रे आहे हीअ वारो, हीअ इंसिडेंट रे थी वियो, हीअ रिफ्रैक्टेड रे आहे, त हाणे इहो नॉर्मल खां अञा परे हटी वेंदो। हाणे ही रिफ्रैक्शन ऑफ लाइट आहे, ही हितां खां हिते रिफ्लैक्शन थियो आहे, हितां रिफ्रैक्शन शुरू थियो, मोड़ रोशनीअ जी शुरू थी आहे, हिते बि रोशनीअ जी मोड़ आहे, पर हिते अची करे इहो किरणो जॾहिं क्रिटिकल एंगल खां हाणे मथे वारी कुंड ते हिते अची करे इंसिडेंट रे पियो आहे, त हाणे इहो क्रिटिकल एंगल खां वधीक कुंड ते अचण जे करे इहो साॻे ई मीडियम में, साॻे ई तह में वापसि हेॾे मोट खाईंदो, त हिते थिए थी टोटल इंटरनल रिफ्लैक्शन। साॻे ई मीडियम में मोट खाइण जे करे इहो मथे वेंदो, ऐं मथे वञी करे इहो किरणो जेॾी महिल जो असांजी अखि सां टकराइजंदो, त असांखे इहो किरणो जीअं त सिधी लीक में रोशनी सफ़र कंदी आहे, त असांखे नज़र ईंदो त हिते वण जो अक्स आहे, ऐं वण जो अक्स जेको आहे उहो असांखे पाणीअ में नज़र ईंदो। रुञ हिन लाइ नज़र ईंदी आहे त उहो मथियों जेको आसमान जो लेयर आहे उहो पिणु असांखे नज़र ईंदो आहे। तंहिंजे करे इहा जेका रुञ आहे उहा रिफ्रैक्शन ऐं रिफ्लैक्शन, टोटल इंटरनल रिफ्लैक्शन जे सबबु पैदा थींदी आहे। इन ई सबब जे करे असांखे बयाबान में तमामु घणो परे पाणी नज़र ईंदो आहे, या रोडनि ते पिणु असांखे पाणी नज़र ईंदो आहे। नंबर चोथों आहे मच्छीअ खे नज़र ईंदड़ अक्स, फिश आई व्यू। पाणीअ में अंदरि मच्छी खे ॿाहिरियूं शयूं गोल दायरे में नज़र ईंदियूं आहिनि। ही समुंड जे अंदरां हिकिड़ी तस्वीर निकितल आहे, उन में असांखे ईअं लॻे थो त हेॾे जेको हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो गोल दाइरो आहे, उन में आसमान नज़र अचे थो, पर उन गोल दाइरे खां ॿाहिरां असांखे ऊंदहि नज़र अचे थी। हिते जेकॾहिं मच्छी हुजे हा त उनखे ही समूरो जेको ॿाहिरी दुनिया जो अक्स आहे उहो हिन गोल दाइरे में खेसि नज़र अचे हा, ऐं उन दाइरे ॿाहिरां पाणियुनि वारनि शयुनि जो अक्स या तरो नज़र ईंदो आहे। हिन दाइरे जे ॿाहिरां मच्छीअ खे या माण्हूअ खे जेकर हिन पोज़ीशन ते बीठो हुजे, त हिन दाइरे जा ॿाहिरां हीअ जेका ऊंदहि आहे इहा पाणीअ जो हेठि समुंड जो या तलाउ जो तरो ज़ाहिर थिए थो, पर जेकॾहिं का शइ हेॾे मौजूदु हुजे या मच्छी हुजे या ॾेॾर हुजे या नांग हुजे या को ॿूटो हुजे हा, त असांखे उनजो अक्स हिते नज़र अचे हा। ईअं ई मच्छी खे बि उन्हनि शयुनि जो पाणीअ में अक्स नज़र ईंदो आहे। अहिड़े मंज़र खे असां फिश आई व्यू सॾियूं था। अहिड़े क़िस्म जो मंज़र जेको आहे असां उनखे फिश आई व्यू सॾींदा आहियूं। ॿाहिरी दुनिया जो अक्स जेको गोल दायरे में नज़र अचे पियो, रोशनी जी मोड़ रिफ्रैक्शन ऑफ लाइट सबबु मिड़ी गोल दायरे में नज़र ईंदो आहे। हीअ मच्छी आहे, उनखे ही जेको गोल दायरो आहे, इन गोल दायरे में हिन खां वठी हेसी ताईं इन गोल दायरे में ॿाहिरियूं दुनिया जूं शयूं समूरियूं हिते नज़र ईंदियूं आहिनि। उनजो सबबु छा आहे? रिफ्रैक्शन ऑफ लाइट, रोशनीअ जी मोड़। मिसाल जे तौर ते ही पखी आहे, उन ते रोशनीअ जो किरणो लॻो, हाणे इहो रोशनीअ जो किरणो जेॾी महिल जो हवाए वारे मीडियम खां पाणीअ जे मीडियम में वेंदो, मीडियम चेंज कंदो, त कुंड मटाए रिफ्रैक्टेड रे वञी थी करे मच्छीअ खे नज़र ईंदो, ऐं मच्छीअ खे इहो हक़ीक़ी जिस्म जेको आहे थोरो अॻिते नज़र ईंदो, छो त रिफ्रैक्टेड रे जी सिधाईअ में उनखे इहो अक्स हिते नज़र ईंदो आहे। ईअं ई हिते बि जेको उनखे मथां शइ का नज़र ईंदी, आसमान नज़र अचे या जहाज़ हलंदड़ नज़र अचे, त उहो सिधो ई सिधो हिनखे नज़र ईंदो आहे, छो त इहो रोशनीअ जो किरणो सिधो ई सिधो उमूद सां गॾु हेठि अचे थो, तंहिंजे करे हिन में मोड़ कोन थी पैदा थिए। ईअं ई वरी जेकॾहिं हिते को वणु मौजूदु हुजे हा, त उहो बि हितां जी जॻह ते हिन मच्छीअ खे उहो साम्हूं हिन पखी जी जॻह ते नज़र अचे हा, हिन सिधाईअ में।
ईअं जेके बि समुरी शयूं आहिनि जिन जिन ते ही किरणा पवनि था ऐं वरी पोइ मच्छीअ जी अखि ताईं पहुचनि था मोट खाई त उन मोड़ सबबु इहे सभई समूरियूं शयूं जेके आहिनि उहे हिते ॿाहिरां जो जहान मच्छीअ खे हिते नज़र ईंदो आहे उनजो सबबु छा आहे रिफ्रैक्शन ऑफ लाइट। इहो दायरो क्रिटिकल कुंड सां ईंदड़ किरणनि सबबु महदूद हूंदो आहे। हीउ जेको क्रिटिकल एंगल सां जेके ईंदड़ किरण आहिनि उन्हनि जे करे हेॾां ही आहे ऐं हेॾां ही आहे क्रिटिकल एंगल जो किरणो जेको हेॾां सफ़र करे अचे थो इन्हनि जे करे ही गोल दायरो ठहे थो। इन दायरे खां ॿाहिरि मच्छी या माण्हूअ खे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन सबबु पाणीअ में मौजूदु जिस्मनि जा अक्स नज़र ईंदा आहिनि या तरो। हाणे इन दायरे खां ॿाहिरि हीउ जेको दायरो आहे इन दायरे खां ॿाहिरि क्रिटिकल एंगल खां अंदरि मच्छीअ खे या माण्हूअ खे या त हिते डार्कनेस ऊंदाही नज़र ईंदी उनजो सबबु आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन यानी हेॾो वारा किरणा जेके हेठि अची करे समुंड ते पवनि था ऐं उहे क्रिटिकल एंगल खां वॾा जेके किरणा ठहनि था उहे हिते उनजो तरे जो अक्स ठाहींदा। या वरी जेकॾहिं हिते का मच्छी मौजूदु हुजे त उन ते बची करे किरणा पवंदा त उनजो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन खां मथे इंसिडेंट रही वेंदो त उहो पिणु हिते ई अक्स नज़र ईंदो या पाणीअ खां मथे हिन मच्छीअ खे उहे अक्स नज़र ईंदा आहिनि। यानी फिश आई व्यू जो सबबु पिणु रिफ्रैक्शन ऑफ लाइट आहे ऐं ॿियो आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे करे पाणीअ जा अंदरियां जेके जिस्म आहिनि पाणीअ में अंदरि जेके मौजूदु मच्छियूं आहिनि नाग आहिनि ॿूटा आहिनि उहे पाणीअ में ऐं पाणी जे मथां अशरे ते नज़र ईंदा आहिनि जॾहिं त पाणीअ खां ॿाहिरियां वारो जेको जहान आहे उहो गोल दायरे में नज़र ईंदो आहे उनजो सबबु हूंदो आहे रिफ्रैक्शन ऑफ लाइट। मिसाल जे तौर ते ही मच्छी आहे इन गोल दायरे में इनखे ही ॿेड़ी पाणीअ ते हलंदड़ उहा पिणु इनखे रिफ्रैक्शन जे करे असुल जॻह खां मथे नज़र अचे थी। ईअं हिकिड़ो ककर आसमान आहे उहो पिणु उनखे मथे नज़र अचे थो असुल जॻह खां जॾहिं त जहाज़ जेको नवे जी कुंड ते उनजो किरणो अचे थो रिफ्लैक्टेड रे उहो साॻियो ई वरी रिफ्रैक्टेड रे अंदरि पाणी में थो वञे पर उहो साॻियो ई पंहिंजी जॻह ते नज़र ईंदो छो त उमूद सां जॾहिं किरणो सफ़र कंदो आहे त उहो मोड़ न खाईंदो आहे। ईअं ई वण आहे उहो बि पंहिंजी असुल जॻह खां मच्छीअ खे मथे नज़र ईंदो आहे तंहिंजे करे हिकु गोल दायरे में मच्छीअ खे पाणीअ खां ॿाहिरियों जेको जहान आहे जेके शयूं आहिनि उन्हनि जा अक्स नज़र ईंदा आहिनि पर इन क्रिटिकल एंगल खां ॿाहिरि 48 जी क्रिटिकल कुंड हेॾां 48 जी क्रिटिकल कुंड हेॾां उन खां ॿाहिरि जेको हूंदो पाणीअ जो सरफेस हुजे उहो या त आईने वांगुरु कमु कंदो आहे त उन में मच्छियुनि जा जेके जिस्म आहिनि उहे मच्छीअ खे मथे नज़र ईंदा आहिनि हिकु बिल्कुलु शीशे वांगुरु उनजो सबबु हूंदो आहे टोटल इंटरनल रिफ्लैक्शन। जीअं असां आईने में पंहिंजो जिस्म पंहिंजो मुंहुं ॾिसंदा आहियूं ईअं ई शयुनि जो जेको जिस्म आहे उहो पाणीअ में आईने वांगुरु नज़र ईंदो। हेॾां हिकिड़ी मच्छी आहे उनजी असुल जेका पोज़ीशन आहे बीह कई उहा हीअ आहे पर टोटल रिफ्लैक्शन जे करे उहा असांखे मच्छीअ खे मथे नज़र ईंदी आहे। ही जेका पाण ॻाल्हि कईसीं त ही वारो जेको किरणो आहे हिते जिस्म मौजूदु आहे पर इहो मथे नज़र अचे थो। ही वारो किरणो जेको 48 जी कुंड ते अचे थो हितां खां वठी 48 जी कुंड हेॾे ऐं 48 जी कुंड हेॾे तंहिंजे करे हे 2C थियो। इन जे विच ते जेको ही गोल दायरो ठहे थो इन में ॿाहिरियों जहान ऐं उन जूं शयूं नज़र ईंदियूं आहिनि पर इन खां हेठि जेको क्रिटिकल एंगल खां हेॾां आहे हितां खां वठी हेसी ताईं हाणे पाणीअ जो जेको सरफेस आहे उहो या त आईने वांगुरु कमु कंदो तंहिंजे करे हितां वारियूं जेके शयूं आहिनि उहे टोटल इंटरनल रिफ्लैक्शन जे करे मच्छी खे हिते नज़र ईंदियूं। जेकॾहिं का बि शइ कोन्हे का त उन जी जॻह ते हिन पाणीअ जी सरफेस ते मच्छीअ खे समुंड जो या तलाउ जो तरो नज़र ईंदो आहे। इनखे असीं फिश आई व्यू यानी मच्छी खे नज़र ईंदड़ अक्स सॾियूं था। हिते मच्छी हुजे या टुॿी हणंदड़ को माण्हू हुजे या कैमरा हुजे त उन्हनि जा अक्स ईअं ई नज़र ईंदा आहिनि। ॿाहिरियों जेको जहान आहे उहो हिकु गोल दायरे में नज़र ईंदो आहे। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।